अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिटवर बाला मौजू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणो हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणु हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। छा नेकी ऐं तक़वा में हिक ॿियनि सां तावन कंदा आहिनि, करणु घुर्जे। छा नेकी ऐं तक़वा में हिक ॿियनि सां तावन कंदा आहिनि, करणु घुर्जे। अंदाज़े नज़र, अंदाज़े फ़िक्र, नुख्ता निगाह, प्रीत मोहबत जो पेर खणणु घुर्जे। मोहबत अहिड़ी शइ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणो हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। जिते मुक़रर हद ताईं बि इज़त कोन्हे, उते घुराइण ते बि न वञिजे। जिते मुक़रर हद ताईं बि इज़त कोन्हे, उते घुराइण ते बि न वञिजे। रमज़ जी ॻाल्हि अकुल जी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणो हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। मुक़रर हद ताईं सची ॻाल्हि खां बि रुसे त, मुक़रर हद ताईं सची ॻाल्हियुनि खां बि रुसे त, उनखे मञाइणु न घुर्जे। जंहिं उनखे मञाइणु त न घुर्जे, जंहिंखे जंहिं ते निशान लॻाइजे, उनखे नुख्तो चइबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणु हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। मुक़रर हद ताईं सची ॻाल्हियुनि खां बि रुसे त, उनखे मञाइणु न घुर्जे। जंहिं ते निशान लॻाइजे, उनखे नुख्तो चइबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणो हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। नरम लहजे सां ॻाल्हि करणु घुर्जे। जेको ॿुधे कोन थो, उनखे सम्झाइणु न घुर्जे। नरम लहजे सां ॻाल्हि करणु घुर्जे। जेको ॿुधे कोन थो, उनखे सम्झाइणु न घुर्जे। बारीक ॻाल्हि नुख्तो शनास आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणु हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे। उमेदुनि सां घायल आहे त तक़रीबन सुठो वक़्तु या भलो वक़्तु बि उमेदुनि सां आहे। उमेदुनि सां घायल आहे त तक़रीबन सुठो वक़्तु या भलो वक़्तु बि उमेदुनि सां आहे। उनजे सूंहं जी सुराण मां वास वठनि था, निहायत नाज़ुक आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, नुख्तो गहरी ॻाल्हि, उमेद रखणु हिक रोशनीअ जो किरणो आहे। वाइदो निभाइणु, नेक नियती रखणु, ज़िंदगीअ में उमेद रखणु, ताज़गीअ जो अहसासु आहे।